सलाम दोस्तों, मुंहिंजो नालो उज़ुर लगारी आहे ऐं असां नौजवाननि जी जॉब्स जे हवाले सां अवेयरनेस जे मुताबिक़ कमु करे रहिया आहियूं, उन्हनि जी जॉब्स ऐं उन्हनि जे बिज़नेस जे बारे में। ऐं गॾो गॾु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजो इन्वायरमेंट तमामु वर्स्ट खां वर्स्ट थींदो पियो वञे ग्लोबली, सिर्फ़ु पाकिस्तान या सिंध जो न, ग्लोबली। ऐं हिन वक़्तु पाकिस्तान जेको आहे सो दुनिया जे 5 नंबर ते अचे पियो, 5th मोस्ट वल्नरेबल कंट्री आहे। उन करे तव्हां सभिनी खे अर्ज़ु कंदो हलां त घटि में घटि हर शख़्स हिकिड़ो वणु ज़रूरु लॻाए। दोस्तों, कराची हिकु समुंड जीअं आहे। तव्हांजो कराची ॾांहुं पहिरियों क़दम ई कामयाबी आहे। पहिरियों साल कराची में अव्हांजो ॾुखियो गुज़री सघे थो, पर उन खां पोइ आसानियूं ज़रूरु अची सघनि थियूं जेकॾहिं अव्हां पाण चाहियो। अक्सर माण्हू इहो सोचींदा आहिनि त दुनिया खे मुंहिंजी ज़रूरत आहे, उन करे मूंखे ॿिया अची मिंत कनि त अचु तोखे रोज़गार ॾियूं, या ऑफर लेटर जॉब जो जेको आहे सो घर वेठे पुॼाए वञनि, या वरी घर वेठे हली अचनि ऐं को कारोबार खोले ॾियनि। इन सोच जे करे ई उन्हनि जो सॼो वक़्तु ज़ाया थी वेंदो आहे ऐं हू वेठे वेठे सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾींदा आहिनि, ज़िंदगी में कुझु बि न करे सघंदा आहिनि। हीअ दुनिया जॾहिं खां वजूद में आई आहे, हिकु ईंदा रहिया आहिनि, ॿिया वेंदा रहिया आहिनि, इहो सिलसिलो त जारी आहे। तंहिं करे इहो त वाज़े आहे, दुनिया कंहिंजे हुजण या न हुजण सां बीह कोन रहंदी। ईअं ई कराची आहे, हीउ शहर जेको करोड़े माण्हुनि खे पाले रहियो आहे, सो अव्हांखे बि पाले सघे थो। अव्हांजे हुजण या न हुजण सां हीउ शहर बीह कोन रहंदो, बल्कि अव्हांजो पंहिंजो ज़ाती नुक़सानु ज़रूरु थींदो। दुनिया जूं टेक्नोलॉजीज़ जेके आहिनि अॻिते निकिरी चुकियूं आहिनि, त उन्हनि जो बराबरि असरु कराची ते बि पए पियो। हिते तव्हांखे डिफरेंट सर्विसिस जूं कंपनियूं मिलंदियूं, जीअं लेट सपोज़ तव्हां अगरि शुरू में तव्हांखे जॉब नथी मिले हिते, संडे वारो जेको डॉन न्यूज़ पेपर आहे तव्हां उहो वठो, उन में खोड़ सारियूं जॉब्स ईंदियूं आहिनि। उन में टीचिंग जूं जॉब्स ईंदियूं आहिनि, उन में कॉल सेंटर जूं जॉब्स ईंदियूं आहिनि। अगरि असां हॉस्पिटल जी ॻाल्हि कयूं त उन में हॉस्पिटल्स जॉब्स ईंदियूं आहिनि, तव्हां उन्हनि में ऑफिस जो कमु करे था सघो। तव्हांखे उन जे अंदरि फैक्ट्रीज़ जूं जॉब्स मिलंदियूं, उन में लाज़मी न तव्हां इंजीनियर हो, तव्हांखे इंजीनियरिंग जी जॉब ई मिली वञे। उन फैक्ट्रियुनि में तव्हां एज़ ए असिस्टेंट लॻी सघो था, एज़ ए टेलीफोन ऑपरेटर या कंप्यूटर ऑपरेटर तव्हां उन में लॻी सघो था। तव्हां हिकु दफ़ा कंहिं न कंहिं कंपनी में इन थी हलिया, पोइ तव्हां पंहिंजा पेर मज़बूत कंदा। उन खां पोइ उते तव्हांजो वास्तो थींदो, तव्हांखे डिफरेंट ॿियूं जॉब्स उते उन ई सेम कंपनी में मिलंदियूं। ईअं हरगिज़ न हूंदो आहे त यकदमि माण्हू खे सुठी जॻह ते वञी वेही रहे। सो डिफरेंट सर्विसिस कराची में कमु करे रहियूं आहिनि, जेके सवलियूं ऐं सस्तियूं अगरि ॿुधायां त करीम ऐं बाइकिया आहे। उन जे अंदरि तव्हां मोटरसाइकिल हलाए सघो था। तव्हां मोटरसाइकिल 15-20 हज़ार वारी वठो, 10 हज़ार खां तव्हांखे मोटरसाइकिल मिलणु शुरू थींदी। तव्हां वटि ड्राइविंग लाइसेंस हुजणु घुरिजे। अगरि जेकॾहिं इहे सभु शयूं तव्हां डॉक्यूमेंट्स क्लियर आहिनि, तव्हांजी रजिस्ट्रेशन थी वेंदी हली। रजिस्ट्रेशन कराइण खां पोइ तव्हां कराची में इहे सर्विसिस हलायो। तव्हां डेली अगरि पार्ट टाइम हलायो था त 500 रुपया, अगरि रेगुलर तव्हां हलायो था त 1500 खां 2000 रुपया इज़ीली तव्हां डेली कमाए सघो था। कुझु दोस्त चवंदा त डिग्री वठण खां पोइ, यूनिवर्सिटियूं पढ़ण खां पोइ हाणे करीम में या बाइकिया में वञी मोटरसाइकिल हलायूं, हिन में को असांजी इज़त आहे। त उन्हनि खे ॿुधाईंदो हलां त करीम ऐं बाइकिया जे अंदरि मोटरसाइकिल हिते कराची में सरकारी ऑफिसर जेके आहिनि उहे हलाईंदा आहिनि। जीअं हुन जा वर्किंग आवर कंप्लीट थींदा आहिनि त उहे हिते हलाईंदा आहिनि। उन खां पोइ कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि जा उस्ताद हिते हलाईंदा आहिनि। ॾिसो, हाणे उस्ताद लेवल जा माण्हू बि हिते हलाइनि पिया पार्ट टाइम। तक़रीबन स्टूडेंट्स जेके आहिनि कराची में यूनिवर्सिटियूं आहिनि, उन्हनि जा पार्ट टाइम हलाईंदा आहिनि उहो पंहिंजो गुज़र सफ़र। ऐं यूनिवर्सिटी जूं फीसिस तक़रीबन बाइकिया ऐं करीम जा कमाए पूरियूं कंदा आहिनि। हर उहो दोस्त जेको जदोजहद जो दिलि में शौक़ु पाले थो, सो आराम सां इहे सभु कमु करे सघे थो ऐं पंहिंजे पाण खे अॻिते वधाए सघे थो।